नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं ऑडियो लीक्स वारे मामले बाबति तव्हांखे आगाह कयूं। काफ लीग अॻवान वजाहत हुसैन ऐं संदसि पुट मूसा इलाही ते केस दाख़िल कयो वियो आहे। शहरी बिलावल जे फरियाद ते FIR दाख़िल कई वई आहे। दहशतगर्दी समेत संगीन कलम शामिल कया विया आहिनि। वजाहत हुसैन ऐं मूसा इलाही जी गुफ़्तगू सोशल मीडिया ते अपलोड थी वई आहे। FIR जे मदन में चयो वियो आहे त पीउ पुट ऑडियो में औरत असेंबली मेंबरनि जे अगवा जो मनसूबो जोड़े रहिया हुआ। मतन में चयो वियो आहे। नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया ऑडियो लीक्स काफ लीग अॻवान वजाहत हुसैन ऐं संदसि पुट मूसा इलाही ते केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया काफ लीग अॻवान वजाहत हुसैन ऐं संदसि पुट मूसा इलाही ते केस दाख़िल कयो वियो आहे। शेरी बिलावल जी फरियाद ते FIR दाख़िल थी आहे। दहशतगर्दी समेत संगीन कलम शामिल किया विया आहिनि। वजाहत हुसैन ऐं मूसा इलाही जी गुफ़्तगू सोशल मीडिया ते अपलोड थी। नाज़रीन तव्हांखे आगाह कंदासीं तालीम खाते में लखे रुपए जी मालियत जा लैपटॉप गुम थिया आहिनि। इंक्वायरी लाइ कमेटी क़ाइम कई वई आहे। सेक्रेटरी अज़ीज़ अकीली जे दौर में ख़रीद कयल क़ीमती लैपटॉप कुछ गुम थी विया ऐं कुछ ऑफिसर्स ऐं SO फबाए विया। तव्हांखे आगाह कई पिया तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी मामले जी जांच लाइ स्पेशल सेक्रेटरी लाइ आबदा लोधी जी सरबराही में कमेटी क़ाइम करे छॾी। लैपटॉप वापस कंदड़नि में अॻूणो सेक्रेटरी अज़ीज़ अकीली, जमाल मुस्तफ़ा कासिर, रांदे वारे सेक्रेटरी अख्तर इनायत भुरगड़ी, नाणे खाते जे स्पेशल सेक्रेटरी मौसम वरी ऐं ॿियनि 4 नाला शामिल आहिनि। बिल्कुलु नाज़रीन अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया तालीम खाते में लखें रुपयनि जी मालियत जा लैपटॉप गुम थी विया आहिनि। इंक्वायरी लाइ कमेटी क़ाइम कई वई आहे। सेक्रेटरी अज़ीज़ उकेली जे दौर में ख़रीद कयल क़ीमती लैपटॉप कुझु गुम थी विया ऐं कुझु ऑफिसरनि ऐं SO फबाए छॾिया आहिनि। तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी मामले जी जांच लाइ स्पेशल सेक्रेटरी लाइ आबदा लोधी जी सरबराही में कमेटी क़ाइम करे वरिती आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर लाशारी, वधीक अपडेट कजो। बिल्कुल तालीम खाते में लखे रुपयनि जी मालियत जा लैपटॉप गुम थियण वारो मामलो जेको आहे उहो मंज़र ते आयो आहे। लखे रुपयनि जी मालियत जा लैपटॉप गुम थियण खां पोइ इंक्वायरी कमेटी जेका आहे उहा क़ाइम कई वई आहे। इन हवाले सां ॿुधाए पियो वञे सेक्रेटरी अज़ीज़ उकेली जे दौर में ख़रीद कयल तालीम खाते में क़ीमती लैपटॉप जेके आहिनि उन्हनि मां कुझु गुम थी विया आहिनि ऐं कुझु ऑफिसरनि ऐं SO फबाए छॾिया आहिनि। तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी मामले जी जांच लाइ स्पेशल सेक्रेटरी ला आबिदा लोधी जी सरबराही में कमेटी क़ाइम करे छॾी आहे। लैपटॉप वापसि न कंदड़नि में अॻूणो सेक्रेटरी अज़ीज़ उकेली, जमाल मुस्तफ़ा काज़ी, रांदियुनि वारे सेक्रेटरी अख्तर इनायत भुरगड़ी, उनखां अलावा नाणे खाते जे स्पेशल सेक्रेटरी मौज़म मरी ऐं ॿियनि जा नाला शामिल आहिनि। मामले बाबति जोड़ियल जांच कमेटी पारां लिस्ट में शामिल ऑफिसरनि ऐं SO ऐं ॿियनि खां लैपटॉप वापसि कराइण लाइ पुछागाछ पिणु कई वेंदी। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं तालीम खाते में लखे रुपयनि जी मालियत जा लैपटॉप गुम थियण वारो मामलो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। इंक्वायरी लाइ कमेटी क़ाइम कई वई आहे। ॿुधाए पियो वञे सेक्रेटरी अज़ीज़ उकेली जे दौर में ख़रीद कयल क़ीमती लैपटॉप जिन मां कुझु गुम थी विया आहिनि ऐं कुझु ऑफिसरनि ऐं SO फबाए छॾिया आहिनि। इन हवाले सां तालीम खाते जे हाणोके सेक्रेटरी अकबर लगारी मामले जी जांच लाइ स्पेशल सेक्रेटरी ला आबदा लोधी जी सरबराही में कमेटी क़ाइम करे छॾी आहे। लैपटॉप वापसि न कंदड़नि में अॻूणो सेक्रेटरी अज़ीज़ उकेली, जमाल मुस्तफ़ा काज़ी, रांदियुनि वारो सेक्रेटरी अख्तर इनायत भुरगड़ी, नाणे खाते जे स्पेशल सेक्रेटरी मौज़म मरी ऐं ॿियनि जा नाला शामिल आहिनि। ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह कयो।